नाज़रीन, वगण में गोरल फ़कीर जे उर्स जी 3 ॾींहनि वारियूं तक़रीबूं जारी आहिनि। उर्स जी तक़रीबुनि में मुख़्तलिफ़ खातनि खां मुख़्तलिफ़ इलाइक़नि खां आयल अक़ीदतमंदनि शिरकत कई। वगण खां अब्दुल सत्तार मुगेरी रिपोर्ट करे रहियो आहे। नाज़रीन, वगण शहर जो मस्त दरवेश ख़ुदा बख़्श उर्फ गोरल फ़कीर जो सालियानो उर्स मुबारक जूं तक़रीबूं शुरू थी वियूं आहिनि। हिन तक़रीब में मेले जो समाउ हूंदो आहे, मेलो लॻंदो आहे। हिन इलाइक़े तोड़े ॿियनि इलाइक़नि खां कई हिते हिन दरवेश मस्त गोरल फ़कीर जे मेले में घुमण ईंदा आहिनि, शरीक थींदा आहिनि, मेलो घुमंदा आहिनि। अचो त मेलाइनि सां ॻाल्हि ॿोल कयूं त वधीक उन्हनि जो छा मौक़िफ़ आहे। असां मेले में हर साल हिते दुकान पंहिंजा मिठाइनि जा आणंदा आहियूं। असां सेठ रोशन सोलंगी आहे, उन तावण तां इहो मेलो लॻंदो आहे। ॿियो को शहर आहे अहिड़ो को तावण नथो करे। मलपल वारनि में बि आख़िरी ॾींहं ते असां इनाम विराईंदा आहियूं ऐं मिठाई जा दुकान सजाया विया आहिनि। असां केॾा ख़र्च आहिनि ऐं असां रोज़गार माशाअल्लाह हिन साल जेको थियो आहे ज़बरदस्त रोज़गार थियो आहे। महांगाई हूंदे बि पर ग़रीब तबिको आहे जेको उनखे हाल आहे उन हाल आहे हाज़िर पंहिंजी जेको आहे ख़रीदारी करे थो। मेले में ॾाढो मज़ो बि आहे। महांगाई जी ॻाल्हि कयो वञे त महांगाई हिन वक़्तु चोट चढ़ियल आहे, सम्झी बा। असांजे आला हुकूमतनि खे इहो ई अपील आहे त महिरबानी करे महांगाई घटि कनि, असां ख़रीद कयूं। अॻ में हिकु साल अवल जो मेले में असां ईंदा हुआसीं, ख़रीदारी कंदा हुआसीं। उहा ख़रीदारी 50 रुपए में का शइ मिलंदो हो, असां नंढड़नि खे वठी ॾींदा हुआसीं, उहो ख़ुशि थी वेंदा। हाणे उहा शइ 150 100 हाणे असां कीअं वठूं। 52 साल खां वठी असां मेलो कंदा आहियूं। रोशन सोलंगी अमुन सां खेर सां अची वेंदो आहे। महांगाई खाई वई आहे, पोइ बि मेलो माना चङो आहे। मल मलाखड़ा सभु आहिनि, कंहिं वॾे असांखे तावन कोन्हे। कंहिं मुर्शिद घोड़ियल साईं तावन आऊं जो अमुन सां मेलो थी वेंदो आहे खेर सां। कैमरामैन हमज़ा खान बलोच सां गॾु अब्दुल सत्तार मुगेरी, धरती टीवी न्यूज़, वगण। नाज़रीन, वगण